अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सितार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां हिन नंढे प्रोग्राम में कुलियात ऐं दीवान जे जी अहमियत खे सम्झंदासीं, यानी ॿिन्ही में फ़र्क़ु महसूसु कंदासीं। हाणे इहो सुवालु पंहिंजी जाइ ते अहमियत रखे थो ऐं इहो माण्हू इहो तव्हां खां कोई एक्सपर्ट पुछी बि सघे थो त बाबा कुलियात ऐं दीवान में कहिड़ो फ़र्क़ु आहे, ऐं ज़रा थोरो हिनखे तव्हां एक्सप्लेन त करे ॾेखारियो त कुलियात आहे छा ऐं दीवान आहे छा। इहो अहम सुवालु पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे ऐं थी बि सघे थो। हाणे दीवान चइबो आहे कंहिं बि शाइर जे अहिड़े इज़हार खे, यानी कंहिं बि शाइर जे ग़ज़लनि जे अहिड़े किताब खे जंहिं में जेके ग़ज़ल आहिनि उहे सिंधी सूरत ख़तीअ जे अलिफ़ बे जे अलिफ़ खां वठी ये ताईं जे काफ़ियनि जे आधार ते उन जा काफ़िया जुड़ियल हुजनि, यानी ग़ज़लनि जे मजमूए खे, ग़ज़ल जी सिन्फ़ आहे उन जे मजमूए खे असां दीवान था चऊं, पर ग़ज़ल जे मजमूए मां मुराद इहा आहे त ग़ज़ल जी अहिड़ी तरतीब जो अलिफ़ बे जे 52 अखरनि मुताबिक़ हर हिकु अखर जे मुताबिक़ काफ़ियनि ते ग़ज़ल लिखियलु हुजे, तॾहिं असां उनखे चवंदासीं दीवान। हाणे सिंध में पहिरियों साहिब दीवान जेको शाइर आहे उहो असांजो आहे ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई। ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाई जो इंट्रोडक्शन असां अॻु में पेश करे आया आहियूं ऐं साहिब दीवान आहे। उन खां पोइ दीवान कासिम माना आख़ुन कासिम हलाईअ जो दीवान, सांगी साहब मीर अब्दुल हुसैन सांगी जा 3 दीवान आयल आहिनि। इन सां गॾोगॾु दीवान कलीच ऐं अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ ॿियनि शाइरनि जा असांखे दीवान मिलनि था पिया। तव्हांखे अदबी तारीख़ पढ़ण वक़्तु इन ॻाल्हि जो यकीनन अंदाज़ो हूंदो त असां वटि इब्तिदा में दीवान लिखिया विया, साहिब दीवान शाइर। एतिरे क़दुरु जो मुंहिंजे मुताले में इहो बि आहे त अज़हर गिलानी असांजे घोटकी जो शाइर आहे, उनजा सभ खां वधीक दीवान लिखियल आहिनि, 21 दीवान। ठीकु आहे, त ख़ैर माना इहो आहे दीवान माना ग़ज़ल जो मजमूओ, पर ग़ज़ल उहे जेके अलिफ़ बे वार काफ़िए जे बुनियाद ते लिखियल हुजनि, माना दीवान सांगी, दीवान कासिम, दीवान गुल, अहिड़े तरीक़े सां ऐं ॿियनि शाइरनि जा दीवान आहिनि। दीवान हामिद, हाफ़िज़ हामिद जो दीवान। हाफ़िज़ हामिद उहो शाइर आहे जंहिंखे सिंधीअ जो जॉन मिल्टन चवनि था। इहो यादि रखो त हाफ़िज़ हामिद टिखड़ जो हुयो ऐं हाफ़िज़ हामिद अखियुनि जे नूर खां महरूम हुयो, ऐं हाफ़िज़ हामिद खे सिंधीअ जो जॉन मिल्टन चवनि था। ऐं ॻाल्हि यादि आई मूंखे त मां इहा बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी अदब जो जॉन कीट्स जेको आहे उहो कंहिंखे था चवनि, इहो सुवालु कॾहिं कॾहिं पुछंदा आहिनि त असां चवंदासीं त जॉन कीट्स जेको आहे उहो चवनि था मोहम्मद मोहसिन बेकस खे। हाणे ॻाल्हि ज़हन में आई त मूं तव्हां सां शेयर कई, पर ॻाल्हि बहरहाल असां दीवान ते फोकस था रखूं पिया। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां कुलियात जी ॻाल्हि था कयूं त कुलियात मां मुराद आहे कुल मनसब। ठीकु आहे, कंहिं बि शाइर जे नज़म जो समूरो हिसो, यानी उनखे गॾाए हिकिड़ी जाइ ते गॾु करणु खे असां कुलियात था चऊं। कुलियात फ़ारसीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे सभु हिकु जाइ ते गॾु। अहिड़े तरीक़े सां हिन कुलियात खे तरतीब ॾियण जा कुझु जेके उसूल आहिनि उन में इहो आहे त जेकॾहिं उन शाइर जंहिंजो कुलियात असां जमो करे रहिया आहियूं, गॾु करे रहिया आहियूं, जेकॾहिं उनजो दीवान मौजूदु आहे त दीवान मथां रखिबो ऐं बाक़ी उनजी अरूज़ी या गैर अरूज़ी जेका बि शाइरी आहे उहा उन खां पोइ तरतीब में आणिबी। जेकॾहिं दीवान कोन्हे त पोइ कुलियात खे मुरतब करण वारे जी मर्ज़ी आहे त उनखे कीअं थो तरतीब में रखे, पर जॾहिं दीवान मौजूदु आहे कंहिं शाइर जो त उहो सभ खां पहिरियां रखिबो ऐं पोइ बाक़ी ॿिया, ऐं उन में उनजी सॼी शाइरी हूंदी, जेका बि शाइरी आहे, जेके बि उनजा घाड़ेटा आहिनि, जेके बि उनजूं सिन्फ़ूं आहिनि, त उहे उन कुलियात में शामिलु थींदियूं। इन करे असां वटि कुलियात घणनि शाइरनि जा मौजूदु आहिनि। ऐं जॾहिं कुलियात जी ॻाल्हि था कयूं त उहा फ़हिरिस्त तव्हांजे ज़हन में हुजणु खपे त सिंध में कुलियात मुसाफ़िर, कुलियात अज़ीज़, कुलियात सांगी, कुलियात मिस्री शाह, ऐं इन सां गॾोगॾु असांखे कुलियात अज़ीज़ माना लेखराज अज़ीज़ जेको शाइर हो असांजो, उनजो कुलियात असां वटि आयल मौजूदु आहे। कुलियात हुसैन दीदड़, ही नसीराबाद, ही लाड़काने ज़िले जो उहो सूफ़ी आहे जंहिं ते अब्दुल करीम सदीले साहिबु तफ़सील सां कमु कयो आहे। कुलियात हुसैन दीदड़ उहो असां वटि मौजूदु आहे। इन सां गॾोगॾु मीरा मोहम्मद शाह जो कुलियात उहो असां वटि मौजूदु आहे। त ही कुझु कुलियात आहिनि ऐं दीवाननि जी फ़हिरिस्त आहे जेका अव्हांजे ज़हन में हुजणु खपे। इम्कान आहे तव्हां खां इन हवाले सां को सुवालु पुछनि, इहो बि कबी इम्कान आहे त इन हवाले सां सुवालु न बि पुछनि, बहरहाल तव्हांजे इल्म में ज़रूरु हुजे त दीवान ऐं कुलियात में कहिड़ो फ़र्क़ु आहे।
अहिड़े तरीक़े सां उमेद आहे त दीवान ऐं कुलियात में जेको बुनियादी फ़र्क़ु आहे उहो अव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हीउ को ॾुखियो कॉन्सेप्ट कोन्हे, हीउ को ॾुखियो फ़िक्रंगेज़ का ॻाल्हि न आहे, हीअ सिधी सादी ॻाल्हि आहे, पर मूं तव्हां ते कम्यूनिकेट करणु चाही, इन जे करे मूं चाहियो पियो त तव्हांखे इहा बि कम्यूनिकेट करे छॾियां। कुलियात सांगी ऐं ॿिया जेके असांजा क्लासिकी शाइर आहिनि उन्हनि जा कुलियात आयल आहिनि, इन जे करे असां हिननि सवालनि खे बि क़तई नज़रअंदाज़ नथा करे सघूं ऐं यकीनन हीअ सवाल बि अहम आहिनि। सो उमेद आहे त असांजे हिन कुलियात ऐं दीवान वारो जेको बुनियादी फ़र्क़ु आहे उहो बि अव्हांजे सम्झ में अची वियो हूंदो। सो वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं मोकिलाणी न आहे जॾहिं पेर ते ॾाखे।